सिंध असेंबली में पीटीआई मुखालिफ धुर जे अॻवान हलीम आदिल शेख पारां सूबाई वज़ीर पीपी मीर साहब मीर शबीर अली खान बिजाणी ते लगायल कूड़न इल्ज़ामन खिलाफ बगन खान लाड़ो ते मुकदम अली मोहम्मद बिजराणी मोहम्मद अशरफ बिजराणी उस्ताद मोहम्मद मारूफ बिजराणी नूरमन बिजराणी अली अब्बास बिजराणी ऐं ॿियनि जी अॻवाणी में रैली कढी वई। एहतिजाजी रैली में बिजाणी बिरादरी जे सवें माण्हुनि ऐं इलाइक़े वासियुनि वॾी तइदाद में शिरकत कई। रैली में शरीक बिजाणी बिरादरी जे माण्हुनि इलाइक़े वासियुनि पीटीआई अॻवान हलीम आदिल शेख खिलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई। रैली में शरीक माण्हुनि जो चवणु हो त हलीम आदिल शेख सूबाई वज़ीर मीर शबीर अली खान बिजाणी ते बेबुनियाद मन गढ़त ऐं कूड़ा इल्ज़ाम लॻाया आहिनि, जंहिंजी असां सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कयूं था। मुज़ाहिरीन चयो त बिजाणी ख़ानदान इलाइक़े में अमुन जी अलामत आहे। उन्हनि हमेशह इलाइक़े में अमुन बहाल करण लाइ कोशिशूं वरितियूं आहिनि। बिजाणी ख़ानदान पाकिस्तान जे क़याम खां अॻु ऐं क़याम पाकिस्तान खां पोइ बि सियासत कंदो पियो अचे। मुज़ाहिरीन जो वधीक चवणु हो त हलीम आदिल शेख कहिड़ी तरह सियासत में आयो ऐं उनजो किरदारु कीअं रहियो आहे जेको सभु को ॼाणे थो। मुज़ाहिरीन आख़िर में मुतालबो कयो त पीटीआई अॻवान हलीम आदिल शेख सूबाई वज़ीर पीपी मीर शबीर अली खान बिजाणी ते लॻायल इल्ज़ाम वापसि वठी संदसि खां माफ़ी वठे। ॿी सूरत में हलीम आदिल शेख खिलाफ़ एहतिजाज जो दायरो वधायो वेंदो। हर वक़्तु आगाह रहण लाइ ॾिसंदा रहो JTN वेब न्यूज़ क़रमपور।